हैदराबाद खां टंडो मोहम्मद खान रस्ते मंशियात स्मगल करण जो इल्ज़ाम जंहिंमें 3 अहलकार सस्पेंड क्वार्टर घाट कया विया। टंडो लयार पुलिस जा 2 अहलकार मुनशियात स्मगल करण जे इल्ज़ाम में टंडो मोहम्मद खान पुलिस गिरफ़्तार कया हुआ। हिकु ॼणो फरार थी वियो हो। फरार थियल अहलकार एसएसपी जो पीआरओ निकितो। एसएसपी डीआईबी सां वास्तो रखंदड़ मुनवर मस्तोई, अनिल मेघवाड़ ऐं पीआरओ अकरम लुंड लॉकअप हवाले कया विया। टिनी पुलिस एहलकारनि खे सस्पेंड करे जांच टीम जोड़ी आहे। मुलविसनि खे बख़्श न कबो, एसएसपी अब्रेज़ अब्बासी जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद खां टंडो मोहम्मद खान रस्ते मुनशियात स्मगल करण जो इल्ज़ाम जंहिंमें 3 अहलकार सस्पेंड करे क्वार्टर गार्ड कया विया। टंडो लयार पुलिस जा 2 अहलकार मुनशियात स्मगल करण जे इल्ज़ाम में टंडो मोहम्मद खान पुलिस गिरफ़्तार कया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहरियो। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मंशात क्रॉस कराइंदे जेको आहे टंडो मोहम्मद खान पुलिस हथां गिरफ़्तार पुलिस एहलकारनि खे जेको आहे टंडो अलायर मुंतकिल कयो वियो आहे। एसएसपी टिनी पुलिस एहलकारनि खे जो सस्पेंड करे क्वार्टर घाट करे छॾियो आहे। ऐं ॿुधाईंदो वञा त टंडो अलायर पुलिस जा 2 जवान मंशात क्रॉस कराइंदे जेको टंडो मोहम्मद खान पुलिस हथां गिरफ़्तार थिया हुआ, जंहिं हिकु ॼणो फरार थी वियो हुयो। फरार थियल पुलिस एहलकार एसएसपी जो पीआरओ निकितो आहे। एसएसपी डीआईबी सां तालुक़ रखंदड़ 2 पुलिस एहलकारनि मुनवर मस्तोई, अनिल मेघवाड़ ऐं संदुसि पीआरओ अकरम लुंड खे जेको आहे लॉकअप करे छॾियो आहे। टिनी गिरफ़्तार एहलकारनि ते हैदराबाद खां टंडो मोहम्मद खान जे रस्ते जेको आहे मंशात क्रॉस कराइण जो इल्ज़ाम आहे। इन सिलसिले में राब्ते करण ते जेको एसएसपी टंडो अलायर अब्रेज़ अब्बासी ॿुधायो त टिनी पुलिस एहलकारनि खे सस्पेंड करे लॉकअप कयो आहे। इंक्वायरी टीम जोड़ी आहे। जेको बि मुलविस हूंदो उनखे बख़्श न कंदसि। हिन जो चवणो हो त अहिड़ियुनि कारियुनि लीडरनि जी जेको आहे पुलिस में का बि जाइ न आहे। इंक्वायरी बैदि उन्हनि एहलकारनि के ख़िलाफ़ सख़्तु क़दम कयो वेंदो। जी ठीक है, मुझे मेहरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।